तव्हां ॾिसो असांजे वकील न्याणियुनि जूं तस्वीरूं वीडियो वायरल कनि था ऐं उन्हनि में वर्गल गाना हलाइनि था। इहो SSP साहब जो वड़ा आहे। असांखे 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 ॿुधाए थो। मूं चयो त ही मुल्कगीर तहरीक थींदी। अॼु ॾिसो वॉलंटियरली असांजे हिकु आवाज़ ते हाईकोर्ट बार जे मैसेज ते सॼी सिंध जेको असां सां गॾु। अॼु कराची बार बंदि आहे। टटो, उमरकोट, मिठी, लाड़काणो, रते दोरो, हे सभु बार एसोसिएशन असां सां गॾु आहे। इवन घोटकी बि बंदि आहे। तव्हां ॾिसो सभु बार एसोसिएशन असां सां गॾु आहिनि। ही छो था चाहिनि त तहरीक हलायूं, या असां सां ॻाल्हाइनि, असांखां माफ़ियूं वठनि ऐं अचनि ॿुधाइनि असांखां त इहो जेको एक्ट हुयो इहो सही हुयो। अॼु असां सां आवाम उहो गॾु आहे, जंहिंजे करे असां एहतजाज ख़तमु कयोसीं। उहो आवाम जो मैसेज आहे त SSP ग़लति कयो आहे। SSP तव्हांजी वीडियोज़ वायरल कयूं आहिनि ऐं प्रेस रिलीज़ कढी वियूं आहिनि। मां प्रेस रिलीज़ उहा IG साहब खे मोकिलियूं त हीउ ॾिसो तव्हां असां सां कंप्रोमाइज़ जी ॻाल्हियूं कयो था। असांखे चओ था तव्हां बैक थियो ऐं असां आवाम जी ख़ातिर जॾहिं असां उथी आयासीं, आवाम जी ख़ातिर जॾहिं उथी आया आहियूं त असां चाहियूं था त हाणे तव्हां हिन खे छो था मोकिलियो, छो मसल्स था ॾेखारनि असांखे। सम्झनि था त भई ताक़तवर आहिनि। असीं चाहियूं था, ही राइट आहे असांजो, जमहूरी हक़ आहे, असांजो कमु आहे। असां आईन ऐं कानून जा रखवाला आहियूं। असांखे अॼु मीटिंग आहे इंशाअल्लाह ताला। मां जेकी 20 तारीख़ ते मीटिंग रखी आहे, अॼु मां घुरायां थो डिस्ट्रिक्ट बार एसोसिएशन खे, हाईकोर्ट बार ऐं सिंध बार काउंसिल जा मेंबर वेहूं था, लाइ अमल जोड़ींदासीं ऐं जेको बि फ़ैसिलो थींदो उन ते बीहंदासीं।